दुनिया में साइंस एॾी तेज़ी सां तरक़ी करे रही आहे जो जेके शयूं नामुमकिन नज़र ईंदियूं हुयूं उहे हाणे मुमकिन थी वयूं आहिनि। इंसानी जिनिन जी वज़ाहत औरत ऐं मर्द खां सवाइ अणपूरी हूंदी आहे। जेतोणीकि इन मामले ते डिघे वक़्त खां बहस बि थी रहियो आहे त माण्हू इन में मुदाख़लत न कनि, पर के साइंसदान आहिनि जेके जिनिन ते तहक़ीक़ में मसरूफ़ रहनि था। साइंस जो चवणु आहे त ॿार जी पैदाइश लाइ इंसानी स्पर्म ऐं बेज़े जी ज़रूरत हूंदी आहे, पर साइंसदाननि इहो बि मुमकिन करे छॾियो आहे त हाणे इन खां सवाइ बि ॿार पैदा थी सघनि था। इहो हैरान कंदड़ कमु इसराइल जी हिक टीम कयो आहे। ख़ाबरू ज़रियनि मूजिबि ही वेज़मैन इंस्टीट्यूट जी टीम ठाहियो आहे। स्टेम सेल्स जो इस्तेमाल हिक जिनीन मॉडल यानी ह्यूमन एम्ब्रियो ठाहियो वियो आहे। हिन मॉडल अहिड़ा हार्मोन्स बि कढिया जेके लैब में हमल जी टेस्ट पॉज़िटिव ॼाणाईंदा आहिनि। साइंसदाननि हिक ॿी अहम ॻाल्हि बि चई आहे। संदन चवणु आहे त ही नओं मॉडल हिक हक़ीक़ी जिनीन जीअं तयारु थी सघे थो। माहिरनि मूजिबि इहो दिलचस्प आहे छो त इन सां असांखे वधीक ॼाण में मदद मिलंदी त ॿार माइरुनि जे पेट में कीअं वाध वेझ हासिल कंदा आहिनि। ॿिए पासे ॿ मुहक़िक़ आहिनि जेके इन ॻाल्हि ते राज़ी न आहिनि। संदन चवणु आहे त हिन मॉडल खे इंसानी जिनीन मञणु ग़लति आहे। खणी इहो इंसानी जिनीन जहिड़ो छो न हुजे, हिन खे इंसानी जिनीन नथो चई सघिजे। माहिरनि खे उमेद आहे त हिन अॻुभराई सां जीनियाती मसइलनि ऐं वरी हमल ज़ाया थियण वारनि सबबनि खे ॼाणण में मदद मिलंदी।